डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद है दोस्तों तव्हां सब खुश ऐं खैरियत सां हूंदव। तव्हां सभिनी दोस्तनि खे Z2A अकेडमी में भली कार चऊं था। हीअ IQ जे हवाले सां असांजो पहिरियों लेक्चर आहे ऐं IQ जे हवाले सां तक़रीबन जेके बि असांजूं टेस्टियूं थियनि थियूं जीअं आर्मी या नेवी या वग़ैरह वग़ैरह, इन्हनि में तक़रीबन IQ जो माना पोर्शन हूंदो ई हूंदो आहे। पोइ फ़िलहालु असां वैक्सीनेटर जे हवाले सां तयारी कयूं पिया ऐं बेसिक खां स्टार्ट कयो आहे ऐं कोशिशि कंदासीं त जेके बि माना IQ जे हवाले सां जेके बि सीरीज़ अचनि थियूं, फिगर्स अचनि थियूं या जेके बि ॿियूं इन सां रिलेटेड माना जो का MCQs अचनि था, इंशाल्लाह उन्हनि खे कवर कंदासीं। हाणे पहिरियों ॾिसंदासीं त हीअ पहिरियों असां हिकिड़ी सीरीज़ आहे, सिंपल सीरीज़ आहे। सिंपल इन जे करे मां स्टार्ट कई आहे काफ़ी, छो त दोस्त असांजा कुझु नवां बि आहिनि, कुझु किन खे हीअ जेके पहिरियां 2-3 MCQs ईंदा हूंदा, छो त इहे मां सिंपल खां स्टार्ट कया आहिनि। हाणे पहिरियों सीरीज़ ॾिसंदव 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे। ॾिसंदव ज़ाहिर सी ॻाल्हि आहे कहिड़ा नंबर्स आहिनि, 21 नंबर्स आहिनि जिन खे ऑड नंबर्स चइबो आहे। 9 खां पोइ घणा ईंदा? 11 ईंदा। ठीकु आहे बाबा, इहा त सिंपल थी। इन खां डिफ़िकल्ट इंशाल्लाह हेॾे 2-3 मां उहे बि लिखिया आहिनि। सिंपल खां स्टार्ट कयो आहे, उहो पहिरियों ई तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां। ॿी सीरीज़ ॾिसंदव हिते 2, 4, 6, 8, 10। हीअ ॾिसंदव सेट ऑफ इवन नंबर्स आहे, 2 ॾिए अथनि। 10 खां पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे घणा ईंदा? 12 ईंदा। हाणे कॾहिं कॾहिं असांखे छा थींदा आहे, सीरीज़ न हूंदी आहे, ईअं वर्ड्स में माना प्रॉब्लम मिलियल हूंदो आहे। जीअं ही सम ऑफ 2 नंबर्स इज़ 15, देयर डिफरेंस इज़ 1, देन बोथ नंबर्स आर देश। जे तो ॿिनि नंबर्स जो जेको जोड़ आहे उहो 15 आहे ऐं उन्हनि में जेको फ़र्क़ु आहे, तिफ़ावत आहे, उहा 1 जी आहे, माना फ़र्क़ु 1 जो आहे। हाणे छा चए थो नंबर्स कहिड़ा आहिनि? 6 ऐं 7 जोड़ कंदासीं त 13 थींदा। हीअ त कोन्हे, हीअ जोड़ कयूं था त 15 थियनि था, पर हिननि जे विच में फ़र्क़ु 1 जो न आहे। 7 ऐं 8 आहिनि, छो त हिननि ॿिन्ही जो जोड़ बि घणो थींदो? 15 थींदो ऐं फ़र्क़ु असांजो घणो थींदो? 1 ई थींदो ॿिन्ही में। ठीकु आहे, अहिड़ो ऑप्शन ॿियो न आहे। अगरि जेकॾहिं असांखे हीअं ॾियां 8 ऐं 7 त पोइ हिन खे हिन खे टिक कयूं छाजी करे, त पोइ हीअ ऑप्शन असांजो सही थिया, छो त पहिरियों ई मां कट कयूं आहे 7, पोइ डिफरेंस 1 थी वञे। जेकॾहिं हीअ ऑप्शन न आहे मिलियल त पोइ हेड़े खे टिक करिणो आहे। हाणे ॾिसो थोरो अॻिते वधंदासीं त क्वेश्चन नंबर 4 आहे। हीअ ॾिसो, हीअ 1 आहे, हीअ 4, हीअ 9, हीअ 16 आहे। हाणे हिन सीरीज़ में तव्हांखे का कुझु जेके नवां हूंदा, ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि खे हीअ सम्झण लाइ कुझु मुश्किल ईंदी हूंदी। हालांकि हीअ मुश्किल न आहे, सफ़ा ईज़ी आहे। कीअं? ॾिसो, हीअ 1 जो स्क्वायर आहे, हीअ 2 जो स्क्वायर आहे, 2 ॿ 4, 2 टिकी 9, 4 चऊं 16। जिन खां पोइ 5 जो स्क्वायर 5 50, 25 ऑप्शन ए में मौजूदु आहे। क्वेश्चन नंबर 5 ॾिसो, हीअ 1 आहे, हीअ 2, हीअ 4 ऐं हीअ 8, हीअ 16 32। हाणे हीअ ॾिसंदव त हीअ कहिड़ी सीरीज़ आहे। हाणे हीअ ॾिसंदव त हर नंबर सां 2 मल्टीप्लाई थियल आहे। 1 सां 2, 1 ॾूं 2 ॿ 4, 4 सां 2 8, 8 सां वरी 2 16। इहा सीरीज़ आहे। ठीकु आहे, त हाणे 32 खां वरी 32 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं, ज़ाहिर ॻाल्हि आहे घणो ईंदो? 64 ईंदो। क्वेश्चन नंबर ॾिसो, ही 5 थी वियो। हाणे 6 ते ॾिसो, 6 तव्हांखे सीरीज़ कुझु सम्झ में न ईंदी हूंदी। 1 आहे, वरी 2, वरी 3, वरी 5, वरी 8। सीरीज़ का सीक्वेंस कोन्हे। हाणे हिन खे हीअं सम्झंदा, ॾिसो हिननि ॿिन्ही जो जोड़ घणो थींदो? 3, हिननि ॿिन्ही जो जोड़ 3 ऐं 5 8, 8 ऐं वरी जेको आहे सो 5, हा 5 ऐं 8 13 थींदो। हाणे वरी हिननि ॿिन्ही जो जोड़ हिते ईंदो, माना 13 ऐं 21 घणो थींदो? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 33 थींदो। हीअ 33 खे टिक कंदो। हाणे हीअ ॾिसो, क्वेश्चन नंबर 7 आहे। हिते 2, वरी 5, वरी 10, 17, 26, 27। इहा सीरीज़ आहे। हाणे हिननि में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ो प्रॉपर नंबर न आहे जेको मल्टीप्लाई थियल हुजे या जोड़ थियल हुजे, पर हिननि ॿिन्ही में डिफरेंस ॾिसंदा त घणनि जो आहे? हिननि ॿिन्ही में 3 जो डिफरेंस आहे। हिननि ॿिन्ही में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 5 ऐं 10 में 5 जो डिफरेंस आहे। हिननि में 7 जो डिफरेंस आहे। हिननि ॿिन्ही में हीअ 26 में कट कंदासीं, हिननि डिफरेंस घणो आहे? 9 जो। हाणे ॾिसंदासीं 21 अददनि जो डिफरेंस आहे। ॾिसो हाणे हीअ चिकड़े हिन में जेको डिफरेंस आहे हिननि ॿिन्ही में, माना 5, हाणे हिते 3 जो डिफरेंस आहे, त हाणे घणो ईंदो? 5। 5 में 5 जोड़ कंदासीं घणो थींदो? 10। 5 खां पोइ छा ईंदो आहे? 21 अदद 7। 10 में 7 जोड़ कयो घणो थियो? 17। हाणे घणो थी वियो? 9। 9 जोड़ कंदासीं 26। हाणे डिफरेंस जेको ईंदो उहो वरी घणनि जो ईंदो? 9 खां पोइ 21 अदद कहिड़ो हूंदो आहे? 11। 11 ऐं 26 घणा थिया? 37। हाणे 37 खां पोइ जेको डिफरेंस ईंदो उहो ईंदो 13 जो। 13 ऐं 37 घणा थींदा? 40 50। हे सी ऑप्शन सही आहे। क्वेश्चन नंबर 8 आहे, लास्ट क्वेश्चन आहे। हीअ ॾिसो, सीरीज़ 0 1 5 14 30 55। हिन में ॾिसो, हीअ कुझु टेक्निकल क्वेश्चन्स आहिनि, हिननि खे थोरो सम्झण जी कोशिशि करणी आहे। हिननि ॿिन्ही विच में डिफरेंस घणो आहे? 1 जो।
हिन में चइनि जो, हिन में 9 जो, हिन में 16 जो, 55 हिननि में जेकॾहिं 55 मां 30 वेंदा त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे बाक़ी घणा बचंदा 25। हाणे ॾिसो हीअ जेको हिक जो डिफरेंस आहे इहो 4 छा आहे, हिक जो स्क्वायर हिकु थींदो, चइनि जो स्क्वायर 2, हे 3 जो स्क्वायर आहे, हे 4 जो, हे 5 जो। हाणे साॻियो ई नंबर ॾिसो हिन में जेको आहे हिते माना हिन में जेको स्क्वायर ईंदो आहे उहो घणो आहे, हे चइनि 2 जो, ॿी विकाई 4 1 5। हाणे हिन खां पोइ ईंदो 3 टकी 9 9 ऐं 5 14। ईअं ई माना स्क्वायर जेको आहे उहो जोड़ थियल आहे। हाणे हिते हिन खां पोइ जेको डिफरेंस ईंदो उहो घणनि जो ईंदो 6, 6 जो स्क्वायर 36, 36 ऐं 55 घणो थींदो 36 ऐं 55 91। ये ऑप्शन ए सही है। क्लियर है। ये जेके माना क्वेश्चन है या बेसिक हुआ इंशाल्लाह इन खां जो नेक्स्ट वीडियो होंगे थोड़ी इन खां लेवल ज़्यादा होंगी, लेकिन लास्ट 2 क्वेश्चन हुआ ये इन लेवल सुठी, बाकी पहिरियां नॉर्मल क्वेश्चन हुआ।